घोटकी में ख़बर ॾींदा हालत डिप्टी कमिश्नर घोटकी पारां सिविल अस्पताल घोटकी, सिविल अस्पताल खानगढ़ ऐं डिस्ट्रिक्ट जेल जो दौरो। अस्पतालुनि जो तइमीरी कम जल्द अज जल्द मुकमिल करण जो हिदायतूं जारी। डिस्ट्रिक्ट जेल जे कैदियुनि खे कानून मूजिब सहूलतूं फराहम कयूं वञनि। डिप्टी कमिश्नर घोटकी डॉक्टर सैयद मोहम्मद अली सिविल अस्पताल घोटकी ऐं खानगढ़ जो दौरो करे मुख़्तलिफ़ शोबनि जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते हिन DHO घोटकी डॉक्टर राव आफ्ताब अहमद खे हिदायत कंदे चयो त अस्पतालुनि में मौजूद समूरी मशीनरी खे फ़ाल बणाए ज़रूरी दवाउनि जी दस्तियाबी खे यकीनी बणायो वञे। इन सिलसिले में डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले खे पिण पाबंद कयो वञे त हू वक़्त जी पाबंदी सां फर्ज़ अदा कंदे मरीज़नि सां बहितर रवैयो इख्तियार कनि। उन मौक़े ते हिन एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर बिल्डिंग खे बि हिदायत कंदे चयो त अस्पतालुनि जो तइमीरी कम जल्द अज जल्द मुकमिल कयो वञे। उन सिलसिले में कम जे मयार ते को समझौतो न कयो वेंदो। बाद में डिप्टी कमिश्नर डिस्ट्रिक्ट जेल जो दौरो करे जेल में कायम थियल अस्पताल ऐं बावर्ची खाने जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते हिन जेल सुप्रिंटेंडेंट अबू बकर मंगी खे हिदायत कंदे चयो त समूरनि कैदियुनि खे साफ़ सुथरे ऐं मयारे खाद खुराक ऐं इलाज फराहम करण समेत खेनि कानून मूजिब सहूलतूं फराहम कयूं वञनि। उन मौक़े ते मुख्तियारकार घोटकी, आगा इंसाफ अली पठान, MS तालका अस्पताल डॉक्टर अब्दुल सत्तार कोलाची, अब्दुल कयूम पठान ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।